महबूब कई मूं ते अॼु ख़ासि इनायत आहे। मंसूर वैरागी मशहूर शाइर लेखक अब्दुल रऊफ़ मंसूर वैरागीअ जो जनम 8 अक्टूबर 1930 ते मांझंद में थियो। संदसि वालिद जान महमद शाइर हुयो। मंसूर वैरागीअ जी ज़िंदगीअ जो वॾो अरसो हालनि में गुज़रियो। अलण फ़क़ीर मंसूर वैरागीअ खे पंहिंजो रूहानी मुर्शिद करे सॾींदो हो। मंसूर वैरागीअ जी शाइरीअ खे उस्ताद मोहम्मद इब्राहिम, मंजूर अली ख़ान, ढोल फ़क़ीर, मोहम्मद जुम्मन, आबदा परवीन, मोहम्मद यूसुफ, ज़रीना बलोच, ज़ेबुल निसा, रजब अली ऐं ॿियनि फ़नकारनि ॻायो आहे। मंसूर वैरागीअ जी शाइरी तमामु घणी मशहूरु आहे। महबूब कई मूं ते अॼु ख़ासि इनायत आहे। ही पंहिंजे वक़्त जो वॾो शाइर हो। महफ़िल में रुख़े अनवर जे जलवे फ़िरोज़ीअ सां, महफ़िल में रुख़े अनवर जे जलवे फ़िरोज़ीअ सां मजलिस जी वधी रौनक ऐं रंगीन नज़ाकत आ। तकलीफ़ वठी हेॾी जंहिं नज़र इनायत कई, तंहिंजी त मोहबत जी बेशक सदाकत आ। मंसूर सॼण आॾो कई पेश सदाकत सां, जज़्बात निगारी ऐं दिलि जी हक़ीक़त आ। महबूब कई मूं ते अॼु ख़ासि इनायत आ। ही कुर्ब उन्हीअ जो इज़हार मोहब्बत आ। मंसूर वैरागी 13 फरवरी 2008 ते वफ़ात करे वियो। वफ़ा रज़ा, इबरत न्यूज़, हैदराबाद।